बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाईं करी मथे सिंह सुका दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम। तमाम सिंधी दोस्तन जो भाइरनि जो ख़ुशूस साईं मना ते मेहमान साईं अब्दुल हकीम बलोच साहब जो शुक्रगुज़ार जैन प्रोग्राम सदारत कई। तमाम आवामी तरीक़े दोस्तनि सां ॿियनि सां सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजो मसइलो आहे ॻाल्हाइण जो मूंसां मसइलो हूंदो आहे, बाक़ी मां 40 सेकंड ते बि लिखी सघां थो ऐं असां मलीर ते लिखियो बि आहे, लिखंदा रहंदासीं, आईंदा बि लिखंदा रहंदासीं। ऐं असां 40 साल जेको शागिर्दनि खे पढ़ायो लिखायो, उन्हनि खे तालीम सां वास्ता कयो, बल्कि उन्हनि खे मुआशरे जो कारामंद शहरी बनायो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मुंहिंजा काफ़ी दोस्त साईं हमज़ा पंवर साहब, सलीम जे मेमन, साईं नूर मोहम्मद बादल, साईं काज़ी अब्दुल लतीफ़ साहब तमामु घणी तफ़सील सां मुंहिंजे उते ॻाल्हायो। ऐं कॾहिं वॾी शिक्षत न आहियां, नई को मलीर में लाइ मूं वॾो कारनामो सम्झाईंदो आहे। इहो आहे त वादी मलीर में मलीर जेको उन जेको किताबु हो, उन मूं कोशिशि कई, महिनत कई ऐं मलीर जा जेके तारीख़ी जाग्राफी मक़ाम वग़ैरह वादी मलीर अॼु किताबु आहे, सतासी छॾियो। उन वक़्तु मां कोशिशि कंदो, उन वक़्तु मां महिनत कई। असां कोशिशि कंदासीं, जंहिं वक़्तु लिखंदासीं उन सनादी काॾे मसइलो हूंदो हो। उन वक़्त में जेको असां वटि दारियुनि जो आबादकारी मंशियात या कब्ज़ागिरी जा मसइला न हुआ, पर जंहिं असां लिखंदासीं उन वक़्त में रेती बजी जो मसइलो हूंदो हो ऐं थोरी घणी चोरी चकारी मसइला हूंदा। असां कोशिशि कंदासीं उन वक़्त में अख़बार में सासिन में इज़त हूंदी है, जेको लिखियो वेंदो उन ते गौर फ़िक्र कयो हूंदो। अॼु जो जेको साफ़ जेका हले पई उते लिखियो बि हो ऐं मुंहिंजो बाक़ाइदा आर्टिकल छपियो अलाली पाकिस्तान में अलाली पाकिस्तान जो सही। हाणे वधीक तव्हां नंढो को छाकाणि तव्हां साफ़ थी वियो आहे, असां दोस्तनि खे नाराज़ थी वियो आहे। अॼु उहो आर्टिकल में छपियो आहे, उहो आर्टिकल 1998 में छपियो, जेको पोइ उनखां पोइ मां अलाली पाकिस्तान सही ॾी उन खां मुसाफ़त छॾी। असां लिखण घणो कोशिशि कयूं था, लिखूं था, पर असांजो पहिरियों जो डेलू थी रहिया छाकाणि त असां लोकल माण्हू आहियूं। हाणे अब्दुल हकीम हवाले सां लिखंदुसि त चलो साजिद जो चवंदो त बाबा मुंहिंजे लिखियो आहे, उहो गार्पस थो करी, इहो थो करी, उहो थो करी। हाणे असां वटि कलम आहे, ईअं न जेको ख़ुदा खां आयल माण्हू जेके ॾिसे वधीक असां रही वधीक बासलात वधीक उन्हनि ॼाण, पर केरु इदारा उन्हनि जे हथ में आहिनि। इदारा असांजे मकई माण्हुनि जो को बि कंहिंजी बि का साफ़ती नस्ली कोन्हे। इन करे असांखे लिखण ठही थिए थी। असांजे लिखूं था, असांजो को मिट माइट कोन को अची वञे थो त तो जेको सो हिन हवाले सां लिखियो, हुन हवाले सां लिखियो। असां ख़बर कहिड़ा माण्हू कहिड़े सदे में मुलवस आहिनि ऐं कहिड़ी सदे में जेको सो उहे कमु कनि पिया। ऐं असांखे उहा ख़बर आहे त असां जूं कोताहियूं आहिनि, असां पंहिंजो माण्हुनि जी कोताहियूं आहिनि, जिन करे असां ॿारी माण्हुनि जी आबादकारी मंशियात या जेके बि समाजी बुरायूं, जेके बि मौसम जी मसइला आहिनि, से असांजा पंहिंजा पैदा कयल आहिनि, जिन जूं भुगतियूं असां पियूं। ऐं अवाम त ख़ाली जेको सुठो त जंहिं तरफ़ खां ख़बरूं अचनि थियूं, पर हाणे उहा साफ़त कोन रही आहे। जेका साफ़त अॻियां जी 5 साल हुई तॾहिं असां साफ़त कंदा हुआसीं। बाक़ाइदा अख़बार वारा एॾो लिखंदा हुआ त बाबा मरीज़ ते मरीज़ जे मकान जी आबादी आहे जेको उन ते जो छो न लिखियो वञे थो। ऐं असांखे ख़बर आहे 85 में जेको मरीज़ में का क़ौमी सारी क़यादत कोन हुई, उन वक़्त में असां लिखंदा रहिया आहियूं। असांखे लिखण जो शौक़ु आहे, पर असां इन करे न ॾेई सघूं जो असांजा समाजी तालुकात ऐं मुआशरी तालुकात मकान लेवल ते असांजे माण्हुनि सां आहिनि। इन करे असांखे ख़बर न केरु माण्हू छा थो करे, छा नथो करे, छा ख़बर आहे, पर असां उन्हनि स्पेशल कोशिशि कयूं था। छो इन करे कयूं था त असांखे मुआशरो रहणो आहे, असांखे मुआशरे हिसो। मां अब्दुल हकीम बलोच साहब जेको मरीज़ सां मोहबत कंदड़ असांजे समाजी तालुकात मां सियासत भले कहिड़े पासे हुजे, पर अब्दुल हकीम जे ख़ानदान सां वाॾेरनि सां असांजो गुनाह सां गॾु पूरो वाॾियल आहे। जॾहिं 1988 में जेको सो इलेक्शन थी, जंहिं वक़्तु में हाजी अलाम जो थियो असांजो वॾो ऐं मतिलबु ख़ासि माण्हू आहे हाजी अब्दुल हकीम बि असांजो MPA थियो। उन वक़्तु बि असां पंहिंजे ॻोठ मां अब्दुल हकीम खे जेको सपोर्ट कई, हालांकि जाम जेको दबाव हो त अलाम जोखे खे जेको सपोर्ट कयो। अब्दुल हकीम असांजो अज़ीज़ बि आहे, माइट बि आहे, रेडियो बि आहे, असां ॾाढी मोहबत कंदड़ माण्हू आहे। अॼु ताईं असां कंहिं ज़ाती किताब न कई आहे। लिखणु चाहियूं त मुख़्तलिफ़ नालो लिखी सघूं था, आहिनि ज़माने न लिखा ॿियो बि लिखी सघां थो, पर इन करे उहे लिखण सां मसइलो हल थो कोन थो थिए। मां वरी बि अवामी तहरीक वारनि जो तमामु मुंहिंजे दोस्त साथी जेके बि आहिनि पंहिंजे ॿियनि शुक्रगुज़ार आहियां ऐं पंहिंजे अवामी पंहिंजे प्रेस क्लब जे इदारनि जो दोस्तनि जो सिंधियुनि जो शुक्रगुज़ार आहे, जिन मूंखे हेॾो मान ऐं मञता ॾिनी आहे। हालांकि मां एॾो वॾो अदीब या लेखक साइंसदान या कमु वॾी लाइ वॾो कारनामो संजम न ॾिनो आहे, पर पोइ बि हुननि इजाज़त ॾिनी आहे ऐं उन्हनि इज़त जो मान मथां कयां थो। महिरबानी सिंधी हलो हलो कोरीअ नाज़ ॾिनी गनी सां वॾी सिंधण मूं न सिखिया। महिरबानी सिंधी दोस्तनि जी महिरबानी लाइक़ु। थैंक यू। हाँ प्यार वॾी शइ आहे, हाँ प्यार वॾी शइ आहे, किरदारु